हिन साल जेको प्रोग्राम असांजो पंहिंजो KTN जे सथ ऐं नेशनल प्रेस क्लब जे तरफ़ां जेको दुआ चौक सखर ते रखियो वियो आहे, इंशाल्लाह इन खे इंशाल्लाह असां पंहिंजी कम्यूनिटी जी तरफ़ां भरपूर नमूने सां इन खे मल्हाईंदासीं। इन प्रोग्राम में जेको असांजो आहे दुआ चौक ते इन ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोग्राम रखिया विया आहिनि ऐं हिकिड़ी तफ़रीह जो सम्झो इहो प्रोग्राम थींदो। मां सभिनी दोस्तनि खे, सभिनी शेख बिरादरी खे ऐं ॿियनि सॼे सिंधियुनि खे मां गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे हिन सखर ऐं सखर जे गिर्द नवाह जा वेझड़ाई जा जेके बि पंहिंजो असांजा सिंधी भाइर आहिनि जेके पंहिंजो सकाफ़त सां मोहबत रखनि था, उहे वधि में वधि शरीक थियनि ऐं पंहिंजो शिरकत खे यकीनी बणाइनि। इंशाल्लाह इहो जेको असांजो प्रोग्राम यानी तारीख़ी हिकिड़ो प्रोग्राम थींदो जेको 6 ऐं 7 ॿिनि ॾींहंनि में आहे ऐं 2 ॾींहं इंशाल्लाह इहो असांजे लाइ ॼण हिकिड़ो ईद जो समा हूंदो। इहो सकाफ़ती ॾींहुं असां सिंधियुनि जे लाइ जीअं हिकिड़ो को ईद जो ॾींहुं हुजे, ईअं हिकिड़ो ख़ुशी थिए थी नंढे ॿार खां वठी असांजो जेको बि सिंधी आहे वॾी उमिरि वारो आहे, उहो इन खे ईद वांगुरु सम्झी करे मल्हाईंदा आहियूं ऐं असांजूं गॾिजाणियूं मुख़्तलिफ़ पंहिंजो जाइनि ते थियूं आहिनि। नेशनल प्रेस क्लब में बि गॾिजाणी थी जंहिंमें असांखे दोस्तनि जेको आहे साहिल जोगी ऐं पंहिंजो रिंद साहिबु असांखे जेको घुरायो, उन में जेको आहे सो सॼी असां हुनखे यकीन ॾियारायोसीं त इंशाल्लाह इन सकाफ़ती ॾियारे खे शेख कम्यूनिटी वेलफेयर एसोसिएशन ऐं असांजी सॼी बिरादरी, ॿियनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा बि असांजा पंहिंजो दोस्त आया, पर असां पंहिंजो साहिल जोगी खे, ताज रिंद खे ऐं नेशनल प्रेस क्लब जे सॼे पंहिंजो सथ खे इहो यकीन ॾियारायोसीं त इंशाल्लाह शेख कम्यूनिटी वेलफेयर एसोसिएशन इन में हद खां वधीक इंशाल्लाह शिरकत कंदासीं।